अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहिल औलिया वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला अमीर लहु वला वज़ीर लहु वला नज़ीर लहु वला रफ़ीक लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना वसनदना वहबीबना वतबीबना वअदीबना वगबीबना वतबीबना वअदीबना वखतीबना वनबीयना वहुज़ूरना वहुज़ूरना वमासूमना वमहबूबना मुहम्मदा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बना वबअस फ़ीहिम रसूला मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। उथी आधी रात जो कर मालिक खे सदड़ा ये सद अल्लाह के जीअं मां सदन बचड़ा ये सद अल्लाह के जीअं मां सदन बचड़ा तुड़ कराहूं गदला भी आयूं उन अल्लाह जा दाड़ा तो सुभान वलियन जे विलायत ते न करे नजर वलियन जे विलायत
ते न करे नजर जे तेनू पार करे त करे तो सके नवाब निवाई कहीं जोगी अघे जमींदार करे त करे तो सके हजरत याकूब वारे नबी यूसुफ धार करे त करे तो सके जे सिराज खे दुनिया मज इल्म अकुल दे निर्वार करे त करे तो सके काहमा कमद न थे तोड़े गुरिया चाढ़े गल काहमा कमद न थे तोड़े गुरिया चाढ़े गल काहमा कमद न थे तोड़े गुरिया चाढ़े गर अकमा अंब न थे तोड़े फुटिया झले फर पराओ पंजो न थे तोड़े लुटो देश घर पीर मां परवर न थे हुजे केडो बि ताकतवर फिक जो घोट लतीफ हुजे तोड़े हलो वञे सिर तब साथ डुबो सज जो ॾाढियां जो सुभान काफ किताब न खोलींदो काफ किताब न खोलींदो क़यामत ॾींहुं करीम ॿिया सभु माण्हू सुठा मूं में हर हिकु ऐब अज़ीम आदम नूह न कमु ईंदो जिते हज़रत इब्राहीम सभिनी ॾिनो उते छले पोइ केरु कंदो तस्लीम जंहिंजे इस्म में अवल मीम सो मुहम्मद उते मार कंदो साडी किस्मत लकी हो गई साडी किस्मत लकी हो गई मक्की हो गई मदनी हो गई सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई काबिल सदे एहतराम वाजिबुल एहतराम मुअज़्ज़ज़ हाज़िर जमात मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों बुजुर्गों पहिरियों सिपारो सूरे बकर मजा अवां दोस्तन जी खिदमत आलिया में तिलावत कई अल्लाह तबारक व तआला जे बारगाह इलाही में दुआ है बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए मुंजी हाज़री तवां जी तशरीफ आवरी उलमा जो बुधाइण अवां जो बुधण दोस्तन जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही में मंजूर मकबूल फरमाए सब जो आमीन पहिरियों मर्तबा इन गोड़ जे अंदर असांजे बिरादरी जा पांजा मौसम दोस्त भाउ अख्तर साहब जे इसरार ऐं सिक भरे सॾ ते मां हाज़िर थियो अल्लाह तबारक व तआला हिनी हाज़री के मंजूर मकबूल फरमाए जेके मां अवां जे आडो आयतूं तिलावत कयूं इन्हनि आयतुनि जे अंदर अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम पैगंबर जी दुआ ज़िक्र फरमाई रबिउल अव्वल जो महीनो आ हिनी महीने जे अंदर पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जी विलादत हिनी महीने जे अंदर पाक नबी इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जी विलादत पतो पयो त नबी सिंधी विलादत महीनो रबिउल अव्वल जो इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जी रिहलत महीनो रबिउल अव्वल जो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत महीनो रबिउल अव्वल जो इमामुल अंबिया मुहम्मद अरबी जी हिजरत महीनो रबिउल अव्वल जो पोइ मां हिकिड़ो मिसाल ॾींदो रहंदो आहियां जॾहिं तव्हां सां सुठी का सुहिणी शइ भरींदा आहियूं पोइ फेसबुक ते ईंदी आहे ईअं न भाई जेके मीडिया जा दोस्त वेठा आहिनि अब शेयर भी कयो कमेंट्स भी मिले जॾहिं हज़रत इब्राहीम पैगंबर जे दिल वारे स्क्रीन ते सुहिणा इहे जुमला आया अल्लाह तबारक व तआला लाइक करे कुरान में सेव किया ॾाढियां त सुभान अल्लाह इन्ही हवाले से थोड़ी अवां सां गुफ्तगू थींदी असांजो ईमान ऐं अकीदो आहे त अल्लाह जो कुरान सच्चो किताब पोइ मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां आलमनि जी मोहबत ऐं सोबत बि ज़रूरी आहे हिकिड़ो तारीख़ी किताब मां जो मुतालो कयो हिकिड़ो हो मुहाणो उनजी दोस्ती ही बादशाह सां पोइ मच्छी जे तलाव ते ॼार जो है त सुहिणी सुठी मच्छी हतायसि पकड़ी करे बादशाह जे दरबार में खणी आयो
जैसे एड़ी सोनी मच्छी मां आंदी आ जो अवां जे बंगलो ते रखण जेड़ी त बादशाह जी घरवारी दी वेठी जे मोहाना वाकई सोनी मच्छी आंदी थी हाने गाल बुध जे करे नर पकड़े आयो आ त मादी पकड़े आ जे करे मादी पकड़े आयो त नर पकड़े अजी मोहाणो फातो है नर बादी काढो पानी मां गोले पर हुन के भी समझ अची वे जे बादशाह दादी मुंजो भी अर्ज अचे केड़ो जे ये जे कम मच्छी आंदी आ खुनसा है गाल समझो ना बा माना खदड़ो आ न नर न मादी त बादशाह जो तू जाहिल जट तू वर कदेगा अरबी जा जुमला पे गालाए जैसे जे करे तवा सा दोस्ती आ त मुल्लन सा भी संगतड़ी आहे गाल समझो था ना बा त कई कई जगह ते इन मुल्लन जी यारी भी तऊ दींदी आ आलमन जे मोहब्बत सोबत में कुछ वेहो त अल्लाह पाक जे कुरान के समझो असा जो ईमान ए अकीदो आ त अल्लाह पाक जो कुरान सच्चो किताब डाढिया त जो सुभान अल्लाह अवा आलमन खां बुधो हूंदो जने पाक नबी इमामुल अंबिया मक्के जे अंदर तबलीग आम कई अल्लाह अकबर कबीरा नजर कजा जरे पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद नबी तौहीद जो ऐलान फरमायो अल्लाह अकबर कबीरा मक्के जा रहे सदर जी आयो अबू जेल वाला गजी आयो उतबे वाला आयो शेबे वाला आयो ए मोहम्मद जको तो कुरान खणी आयो यो सच्चो किताब न पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी गमगीन के आलम अल्लाह तबारक बतायो जनाब जिब्रील के मोगलो सोहना घबरायो अल्लाह की न घबरायो काफर मा मोहम्मद करीम ने किताब दे मद टोका करे रहन ठठोला करे रहन अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझा सोहना घबरायो इनके चल दे पर मदद मा अल्लाह को कया चौन सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला इन कलामुल्लाह में ऐलान फरमायो ए मुझा सोना मक्के दे काफरन दे मक्के दे मुनाफिकन दे चैलेंज दे सही केड़ी चैलेंज दे अल्लाह अकबर कबीरा अल्लाह तबारक व तआला पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी के फरमायो मुझा सोना मक्के में ऐलान फरमा जेके जेके तुझे कुरान दे मथा एतरा रख लियो जेकर तवा में जुर्रत तवा में दम मा मोहम्मद करीम किताब जोड़ो किताब त बनायो अल्लाह अकबर कबीर अबू जेल जो खास मानो अबू जेल जो सहाफी इब्ने नुकैया ते जो नालो अबू जेल चोंडो पयो ए इब्ने नुकैयो मोहम्मद करीम सा वडी ड्राड़ खणी आयो वडी हाम खणी आयो जे केड़ी ड्राड़ खणी आयो केड़ी हाम खणी आयो जे मां भी मोहम्मद करीम के चई आयो ए मोहम्मद तुझे किताब जोड़ो मां भी किताब पढ़ायो अल्लाह अकबर कबीर इब्ने नुकैया चोने पयो पन्ना भी खपन कलम भी खपन नजर कजा अल्लाह अकबर कबीर इब्ने नुकैया दे महीनो गुजरियो अबू जेल जो ताक देना है अबू जेल मारो वती करे इब्ने नुकैया दे दरवाजे आए चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीर अबू जेल चोंडो पयो एतरा दी गुजरियो तू मां दे ओता कदे मोही को न कंदो पयो नजर कजा अल्लाह अकबर कबीर इब्ने नुकैया चोंडो पयो अबू जेल मोहम्मद करीम दे किताब जोड़ो किताब बनाए का मामूली गाल करना है बाकी साल जो टेम खबे अल्लाह अकबर कबीर साल भी पूरो थियो इब्ने नुकैया अन्या मुह को न कयो मामर किताब मौजूद हजरत अल्लामा जोजी इन वाक़े के तफसील सा बयान कयो अल्लाह अकबर कबीर पर अबू जहल वाला आयो इब्ने नुकैया के चोंडो पयो ए इब्ने नुकैया साल पूरो थियो अन्या तू किताब बनाए कोन सजो अबू जहल चोंडो पयो अन्या तू किताब बनाए कोन सजो इब्ने नुकैया चोंडो पयो अबू जहल मुझे घर जे अंदर त निहारो जरे कमरो खुली वयो हिय जो नजर करे अबू जहल जे के तू कलम दिनो कलम थोड़ो छड़ियाम पन्ना खत्म दियो मां कोशिश दादी कई मोहम्मद दुश्मन जरूर आ मोहम्मद भी सच्चो आ तो मोहम्मद कुरान भी सच्चो आ चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीर मौला अब्दुल अजीज दहलवी
रहमतुल्लाह ने वाक़ियो मशहूर किताबन जे लाइब्रेरी में वेठो एकड़ो बारो नौजवान भजंदो आयो जे साईं इस्लाम जो नको कढियो जे कंहिंखे ताक़त जेको इस्लाम जो नको कढींदो जैसे चौक ते पादरी वेठो नारा हणंदो पियो आए को मोहम्मद जो दीवानो आए को मोहम्मद जो परवानो जेको मुंहिंजो मुकाबलो करे अल्लाह अकबर कबीर अब्दुल अजीज दहलवी रहमतुल्लाह अलैह किताबन जे लाइब्रेरी में निकरी आयो एकड़ो तालिब इल्म गल्लो नजर करियो ओ जेको पैगाम खणी आयो जे ए मौलाना तू त अकेलो ओ वडे जमात सां चौक ते बीठो पांजो किताब भी खणी आयो अब्दुल अजीज दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो घबराए न जेको मोहम्मद करीम जो सच्चो हबदार हूंदो आहे तुंहिंजे क़ल्ब में कुरान मौजूद हूंदो आहे चवन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीर वल्ला अब्दुल अजीज दहलवी रहमतुल्लाह अलैह जड़े पादरी जे साम्हूं आया ओ चौक ते बीठो वडे तादाद में माण्हू गॾु वठी आयो नज़र करियो दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो कहिड़े ॻाल्हि ते मुनाज़रो कहिड़े दलील ते मुनाज़रो जे ॿाहिरि विच में खॾ था वञो खॾ में पाए था ॿाहिरो तूं बि पंहिंजो क़ुरान बाहि में सॾ असां बि पंहिंजो किताब बाहि में सॾी था पिया जेको हक़ ते हूंदो किताब बची वेंदो दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो तू भी पांजो पाक जुदो बाय में उछलींदो पियो मां मोहम्मद जो कुरान बाय में सॾ इहा पाक किताब जी तौहीन तू पांजो किताब सीने सां ला मां मोहम्मद जो कुरान पे सीने सां लाया ओ ॿई घरों का बाय जे अंदर जेको हक़ ते हूंदो पार पइजी वेंदो जेको नाक ते हूंदो बर्बाद थी वेंदो चवन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीर पादरी भजंदो पियो पंहिंजा जमात कवड़जी हुई यार कवड़जी हो तर बि असांजो वलर बि असांजो जमात बि असांजी काॾे भजंदो पियो आख़िर हक़ त हक़ नज़र कजो अल्लाह अकबर कबीर पादरी चवंदो पियो मां पंहिंजे किताब खे ॿारो मसालो हणी आयो इहा मूंखे बि पका न मोहम्मद जो यार सुणंदो न मोहम्मद जो कुरान सुणंदो दादा तो सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीर इन कुरान जे करे पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी के केतरा दुख पोंदा केतरी तकलीफ पोंदो नजर कजो अल्लाह अकबर कबीर पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी की मक्की जिंदगी अमा आलमों को वाक़या बुधाओ ना पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जे मदो मक्के जे काफिर ने हमलो कयो के जे हाथ में सिर के जे हाथ में पत्थर के केड़ी सही के केड़ी सही पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी रत में रंगीन थिया हजरत अम्मा सेनर के पत्ते पे ए सेनर तुझे अब्बे मोहम्मद करीम के मक्के के अंदर को मारींदो पियो अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जी न्याणी हजरत अम्मा ने पानी जो प्यालो खणी करे पांजे अब्बे मोहम्मद अरबी ने पहुंची नजर कजा ओ मक्के वारो काफरो मुझे अब्बे मोहम्मद करीम ने जुर्म त बुधायो कसूर त बुधायो तो त बुधायो रके भी वर्दी कोन दिनी पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी ने नबूवत वाले मुहम्मद मुबारक में हजरत अम्मा ज़ैनब जड़े पानी विझंदी पई तो पानी भी निकरी आयो खून जी सूरत में अल्लाह अकबर कबीरा हजरत अम्मा ज़ैनब अर्ज़ कयो अब्बा अमा तो बुधायो अमा जो जुर्म केड़ो अमा जो ढोंग केड़ो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो ए मुजी न्याणी ज़ैनब मां मोहम्मद अरबी इए तो चाया सारा जहन्नम का बची करे जन्नत दे रवाना थी वञन चवन सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद करीम जी न्याणी हजरत अम्मा ज़ैनब चंदी पे अब्बा इनके हक कोन पियोने तौहीद कोन पियोने इनके पांजे हालत शरियो इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो पुट घबराइन रब फरमायो मोहम्मद हक बुधाइन तकलीफ आइन पत्थर भी लगन नहीं पर मां अल्लाह पाक एकड़े बिहारे तो मोहम्मद करीम दे उम्मत के गालिब कनो खोल अल्लाह जो कुरान फरमाया वा अंसुर असीरतकल अक़रबी चवन सुभान अल्लाह ए पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जे करे एड़ो सुनो किताब कुरान मिलियो तो मां वादन में जोनो इज्जत मिलियो रिसाला जी बरकत अजमत मिलियो रिसाला जी बरकत हिकमत मिलियो रिसाला जी बरकत हुकूमत मिलियो रिसाला जी बरकत सदाकत मिलियो रिसाला जी बरकत अदालत मिलियो रिसाला जी बरकत सखावत मिलियो शुजाअत मिलियो रिसाला जी बरकत नमाज मिलियो रिसाला जी अज अब्बास जे इन इलाके के अंदर अल्लाह जो कुरान जो जलसो रिसाला जी बरकत
चओ न सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीर। मां भी इन्हीं कुरान में तिलावत कई जॾहिं हज़रत इब्राहिम पैगंबर अल्लाह तबारक व तआला जो काबो बनायो, तालीम याफ्ता दौर, रोज़ आलमन जा बयान ॿुधो पिया। हज़रत इब्राहिम पैगंबर दुआ जा कलमात फरमाया, ए मुंहिंजा अल्लाह। चओ न सुभान अल्लाह, उहे लफ़्ज़ भी कुरान में लिखिया पिया आहिनि। खोल अल्लाह जो कुरान, फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बना वबअस फीहिम रसूला। चओ न सुभान अल्लाह, वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। अल्लाह मां उहो जान पियो घुराए। चओ न सुभान अल्लाह, अल्लाह मां उहो जान पियो घुराए जेको तुंहिंजे खज़ाने में हिकिड़ो आ। अल्लाह इन्हनि जे नफ़्सनि मां अहिड़ो को नबी मोकिल, अहिड़ो को जान मोकिल जेको तुंहिंजे किताब जी तिलावत भी करे। अल्लाह उन्हनि जे नज़रुनि में अहिड़ो त असर रखजा जो हिकिड़ो मर्तबा जंहिंजे तरफ़ निहारे त हुननि जो दीवानो बणिजी वञे। चओ न सुभान अल्लाह, पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जो सच्चो दीवानो बणिजी ॾेगा। नज़र कजा पाक नबी इमाम अल अंबिया मुझे मोहम्मद अरबी जो सहाबी हज़रत अबू महज़ूरा रज़ियल्लाहु तआला अन्हु। नज़र कजा अल्लाह अकबर कबीरा, हज़रत अबू महज़ूरा जा वार वॾा थिया, दाढ़ी जो ख़त बणाईंदो पियो कि चवण वारे जो अबू महज़ूरा वार तुंहिंजा तमामु वॾा थिया, दाढ़ी जो ख़त त बणाईंदो, एॾा तुंहिंजा वार वॾा वार न कटराईंदो। हज़रत अबू महज़ूरा फरमाईंदो पियो, इहे वार कीअं कटराया, इन वारनि ते मुंहिंजे मोहम्मद जो हथ लॻल आहे। चओ न सुभान अल्लाह, हज़रत अबू महज़ूरा तो फरमाए मुझे बचपन जो ज़मानो हज़रत बिलाल ॾाढा तो सुभान अल्लाह। पोइ मां हज़रत बिलाल जे मक़ाम ते ॻाल्हाईंदो तॾहिं पाक नबी इमाम लंबियो मोहम्मद अरबी जन्नत जे शेर ते विया। अमां आलमन को वाक़िया ॿुधायूं। हिकिड़ी हूरा नज़र कजो अल्लाह अकबर कबीरा, पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद अरबी खे अर्ज़ कंदी वई आहे, सुहिणा पतो पियो मोहम्मद अरबी जन्नत जे शेर ते आयो आहे। सही मूंखे घोट जी ज़रूरत, मां ईअं पियो चाहियां मुंहिंजो घोट चूंडे त मोहम्मद चूंडे। पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद अरबी फरमायो, जेकॾहिं घोट वारी जून तू मां मोहम्मद करीम ते छॾी त मां मोहम्मद तुंहिंजे लाइ घोट बिलाल लधो आहे। चओ न सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। हूर अर्ज़ कंदी पई आहे, सुहिणा इंसाफ़ जी तकाज़ा न मां एतिरी त हुस्न वारी आहियां, दुनिया जे पटे में नूर जी झलक ॾेई विझां, दुनिया मुनवर करे छॾियां, दुनिया रोशन करे छॾियां। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो, हूर पंहिंजे आवाज़ खे बंदि कर, तूं चवंदी पई आहे मूंखे बिलाल पसंदि कोन्हे, मां मोहम्मद अरबी बिलाल खां पुछियो ई न, ईअं फतवा ॾिनी आहे। मां मोहम्मद अरबी बिलाल खां पुछां तोखे क़बूल कंदो अलाए न कंदो, मां मोहम्मद जो बिलाल मथे आहे। ॾाढा जो सुभान अल्लाह। भावे अॻिते यार बिठा ले, भावे अॻिते यार बिठा ले, भावे पेरां ते मेखां पा ले, मैं कलमा नहीं छॾणा छॾणा छॾणा, मैं कलमा नहीं छॾणा। चओ न सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। हज़रत अबू महज़ूरा फरमाईंदो पियो आहे, मुंहिंजे बचपन जो ज़मानो आहे, मां मोहम्मद करीम जो अञा कलमो कोन पढ़ियो आहे। हज़रत बिलाल जॾहिं पाक वारे अंदाज़ में आज़ान ॾींदो आहे त मां बिलाल जी नकल कंदो आहियां। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत बिलाल साईं पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी ॾे दां खणी आका कुर्बान वञा, साईं मां आज़ान ॾींदो आहियां, ॿार मुंहिंजी नकल कंदा, मूंखे तकलीफ़ पहुचंदी आहे, मूंखे अंज पहुचंदो आहे। पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो, मोहम्मद अरबी फरमायो, बिलाल घबराए न, जॾहिं ॿार तुंहिंजी नकल करण जे लाइ अचनि, मां मोहम्मद खे ॿुधाए जाए, तूं ॿारनि खे दड़ ॾींदा, घट ते मां मोहम्मद थो बीहां, हिकु न हिकु ॿार पकड़े विझंदासीं। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत बिलाल आज़ान पूरी कई आहे, ॿार त नकल करण जा अहिड़े रहा। हज़रत अबू महज़ूरा तो फरमाए, मुंहिंजे बचपन जो ज़मानो आहे, कुफ्र जो ज़मानो आहे, मोहम्मद करीम जो अञा कलमो कोन पढ़ियो आहे। अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं हज़रत बिलाल आज़ान ॾेई पूरी कई आहे, मां हज़रत बिलाल जी नकल कई आहे।
चौन सुभान अल्लाह। हज़रत बिलाल सही पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी दे भजन होयो आका कुर्बान वन्या सही बार नबी छान मुझे मोहम्मद तो फरमाए बिलाल घबराए ना तकन नगर एडो मां मोहम्मद पे वजो परे पासे दो कारण के तू धड़रे धक दे मां मोहम्मद बीठो है। हज़रत अबू महजूरा तो फरमाए सारा मुझा दोस्त भजिया सारा बार भजिया मुझे वारंगे न कुत्ती में मोहम्मद हथ भजियो ताकत नबूवता केर को मोहम्मद को हथ पड़ रहा है। अल्लाह अकबर कबीरा। हज़रत अबू महजूरा तो फरमाए पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी फरमायो पुट घबराए ना मां मोहम्मद अरबी मारा जण दे लाको नवर तो थमाए तकलीफ जण दे लाको नवर तो थमाए सटाण दे लाको नवर तो थमाए ईजान दे लाको नवर तो थमाए। ए अबू महजूरा ए अबू महजूरा हज़रत बिलाल जे आज़ान जी नकल कीअं कंदो आहे अॼु मां मोहम्मद खे ॿुधाए त बिलाल आज़ान कीअं ॾींदो आहे। चौन सुभान अल्लाह। काफिर जो बच्चो आ कुफर जो ज़मानो आ जे हज़रत बिलाल आज़ान ॾींदो आ अल्लाह अकबर को शुरुआत कंदो आ ला इलाहा इल्लल्लाह ते ख़त्म कंदो आ पतो पयो अल्लाह अकबर कबीरा त काफिर भी बिलाल अगा उहा आज़ान सिखी आ जेका हज़रत बिलाल मोहम्मद को सिखी आ। हज़रत अबू मज़ूरा तो फरमाए जॾहिं हज़रत बिलाल जे आज़ान जी मां नकल कंदे अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह ते मां कलमा त कोन चया मां चुप थी वियो आ। हज़रत बिलाल चवंदो पियो आ कम वारा कलमा सोन चवंदो पियो आहे। हज़रत अबू महजूरा तो फरमाए घर मोटी करे आयो आहियां मां बिस्तरे ते सुम्हण वारो आहियां सुकून कोन पियो अचे सुकून कीअं ईंदो जो मोहम्मद अरबी जो दीदार कयो आहे। चओ न सुभान अल्लाह। मोहम्मद जे हुस्न में मज़ो आहे मोहम्मद जे किरदार में मज़ो आहे मोहम्मद जे प्यार में मज़ो आहे मोहम्मद जे ॾिसण में मज़ो आहे मोहम्मद जे दीदार में मज़ो आहे। हज़रत अबू महजूरा तो फरमाए मां घर वियो आहियां सुकून कोन पियो अचे उन्ही पेरनि ते मोहम्मद ते मोटी आहियां। पाक नबी मोहम्मद अरबी फरमायो अबू महजूरा मां मोहम्मद तकलीफ़ कोन ॾिनी मां सतायो कोन थमाए ईज़ायो कोन थमाए वियो आहे वरी मोटी आयो आहे। आका जॾहिं खां मां तुंहिंजो दीदार कयो आहे तुंहिंजी ज़ियारत कई आहे मज़ो कोन ईंदो पियो आहे। हज़रत अबू महजूरा तो फरमाए मां इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जो कलमो पढ़ी करे मुस्लमान बणिजी वियो आहे। हज़रत अबू महजूरा तो फरमाए उहे ॿार कीअं कटाया इन ॿारनि में मुंहिंजे मोहम्मद जो हथ लॻल आहे यो इश्क जो अन्नार आहे। चओ न सुभान अल्लाह। अवां आलिम खां ॿुधो हूंदो हज़रत अब्दुर रहमान जामी रहमतुल्लाह अलैह वली थी गुज़रियो आहे जॾहिं इमाम अल अंबिया मोहम्मद करीम जे मदीने पहुतो आहे मदीनो भी मदीनो चओ न सुभान अल्लाह। दुनिया जा मंज़र हिक पासे पर रोज़ो अधर सुभान अल्लाह पर रोज़ो अधर सुभान अल्लाह। हम दुनिया में घर के भला महबूब जो घर सुभान अल्लाह ॾाढियां जो सुभान। दुनिया में शहर किरोड़े हन ऐ सोहणो पीहू तोड़े हन तन जी चमचाल हिते आहे अरबीअ जो शहर सुभान अल्लाह मदनीअ जो शहर सुभान अल्लाह। हिकु बार सिराज अब्बासी वञो पंहिंजे दिल पर सामो सूर सया ऐं पढ़ंदो नबीअ ते दुरूद वञा एॾां जो सफ़र सुभान अल्लाह एॾां जो सफ़र सुभान अल्लाह। चओ न सुभान अल्लाह। हज़रत हज़रत अब्दुर रहमान जामी जॾहिं पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जे मदीने में पहुतो आहे अमा आलमन को वाक़ियो ॿुधो हूंदो अल्लाह अकबर कबीरा जो मोहम्मद जे मदीने में पहुतो आहे मदीने जी पुलिस वरी आई जामी रस्ते में झपिजी वियो अल्लाह अकबर कबीरा। हज़रत अब्दुर रहमान जामी ने अखियुनि में पाणी वही आयो अल्लाह मां जो ॾोह त कोई न आहे अल्लाह मां एॾो जुर्म त कोन कयो आहे अल्लाह मोहम्मद जे मदीने मां जे ख़ाली वेंदो मां अल्लाह दुनिया तोखा कंदी रुसवा थी वेंदो मां अल्लाह महिरबानी फरमा। जॾहिं रहमान जामी जी मदीने जे गवर्नर से मुलाकात थी आहे मदीने जो गवर्नर चवंदो पियो आहे अब्दुर रहमान जामी तू आहे जे हा मां आहियां। अल्लाह अकबर कबीरा। ए अब्दुर रहमान जामी रात मूंखे ख्वाब में मोहम्मद जो दीदार थियो आहे मां दुआ थो कयां त अल्लाह पाक तव्हांखे बि ख्वाब में मोहम्मद जो दीदार नसीब फरमाए। ईअं दुआ घुरंदा कयो अल्लाह लाइक़ न आहियूं पर लाइक़ बना
मेराज वारी घड़ी जडे इमामुल अंबिया जे बुराक ते सफर कयो अल्लामा जोजी लिखियो आ रब सारे बुराकन के घुराए पुछा कही त मोहम्मद अरबी सवारी केड़े बुराक ते कदो सभन चो मां जह बुराक ते मोहम्मद अरबी सवारी कई इन चो अल्लाह लायक नाया लायक बना दाढ़िया तो सुभान अल्लाह हर गले दुआ या घरना जो अल्लाह वो हाल ना है अल्लाह मा लायक नाया लायक बनो हज़रत अब्दुर्रहमान जामी रहमतुल्लाह अलैहि मदीने जो गमन चोंदो तो अब्दुर्रहमान जामी दुआ जे अब्दुर्रहमान जामी दमाया जे पाक नबी इमामुल अंबिया जो मोहम्मद अरबी जो ख्वाब में दीदार थो इमामुल अंबिया फरमायो अब्दुर्रहमान जामी मां मोहम्मद मदीने में इंदो पोया एड़ा त शेर लिखी आयो एड़े अंदाज में लफ्ज जुमला जोड़े आयो अल्लाह अकबर कबीरा अगर अब्दुर्रहमान जामी मां मोहम्मद करीम ने रोजे पे सामो अची करे ये जुमला चया त मां मोहम्मद के रोजे मां हथ कढी करे मिलाइणो पवंदो इसको प्यारा मोहब्बत या चौन सुभान अल्लाह अचो तवा के उलमा जो मने प्यार बुधाया बोला हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैहि जे के साल मोहम्मद मदीने में पढ़ायो बंबई जे मुल्क में आलम जो वफद आयो जे हुसैन मदनी जे हथ ते बैयत करनी अल्लाह अकबर कबीरा बोला हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैहि बुखारी जो सबक पढ़ाइंदो पया जेल झोल में एकड़ी बिल्ली वेठी आ करे हेडे विंदी पया करे हेडे विंदी पया बंबई जो को वफद आलम चोंदो पिया अजीब किस्म जो बुजुर्ग न जुबो न कुबो न प्रोटोकॉल बिल सा खेदंदो पया बोला हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैहि फरमाया तकड़ न कर घबराए ना ये बिल्ली मोहम्मद मदीने दिया चौन सुभान अल्लाह या प्यारा या मोहब्बत या चाहिए सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा जको पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी से मोहब्बत करनो तुझे दिल में खौफ होनो तो मां बागन में बुधाई दोरनो पेरी पेरी दुनिया के अंदर स्कूल कायम करने वालो मदरसो कायम करने वालो यूनिवर्सिटी कायम करने वालो मुझे मोहम्मद लगी दिल अरबी दे नाले अल्लाह लगी दिल अब मैं हेडे होडे हलंदो शायर भी है जो सुभान अल्लाह लगी दिल अरबी दे नाले अल्लाह लगी दिल आका दे नाले नाले वो अल्लाह जरा अमना मादा लाले सीरत जदी अल्लाह अल्लाह सूरत जदी सुभान अल्लाह मिला में को नबी बकमाले अल्लाह मिला में चौन सुभान अल्लाह पाक नबी इमामुल अंबिया मोहम्मद अरबी जायार जदे 25 तैयार जा दुनिया दे दस्तूर नजर कया साल जे आखिर में इम्तिहान थींदो अल्लाह तबारक व तआला मोहम्मद के हुकुम फरमायो सोना पंजे यार जा दिल वारा कल्बी पेपर तैयार कर मां अल्लाह तो इम्तिहान वठा चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा ये मुझे मोहम्मद साहबा इमामुल अंबिया दो सहाबी हजरत खालिद बिन वलीद रज़ी अल्लाह तआला जहाज मैदान रो काफर बीठा रो मोहम्मद यार रो गद्दार रो सज्जर रो गद्दार रो वफादार डाडे जो सुभान असहाब सितारे हिन आका चल असहाब सितारे हिन आका चल तू मन्ने नावल कोई ज़रूरत नहीं कोई ज़रूरत नहीं असहाब नबी दा है गुलशन असहाब नबी दा है गुलशन तू मन्ने नावल कोई ज़रूरत नहीं कोई ज़रूरत नहीं नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत उलमाए हक उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम नारे तकबीर असां जे लाइ इहा बि ॻाल्हि मसोना त वहाबी अली के ठिप न मञींदासी मुझे हाथ में कुरान हाँ सही वॾा बेरवर रहमतुल्लाह अलैहि फरमाइनो जेको अली के न मञे पंहिंजे मुंह में धूड़ा चाहिए सुभान अल्लाह असां हज़रत अली मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने भी मञण वारो जो अली अली हक जो वली शेर जली वरती अली वारी गली अली हजी अली काली अली दिलबर अली रहबर फातिह खैबर कायनात के जो खबर
चाहिए सुभान अल्लाह असा हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने कभी मनण वाला के अल्लाह वारे वाह जा जुमला चया सुन्नियां दा अकीदा है सुन्नियां दा अकीदा है साडा पीर अली हैदर सुन्नियां दा अकीदा है साडा पीर अली हैदर ओ साडे चेहरे दसदे ने ओ साडा शेर अली हैदर सुभान अल्लाह असा हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने कभी मनण वारो अली के न मनीनो अली जड़ो बहादुर दुनिया में जमंदो ही ना अल्लाह अकबर कबीरा शाम दे मुल्क में एकड़ो काफिलो आयो हजरत अली मुर्तजा असर वाली नमाज पढ़ाईंदो पियो जे हजरत अली मुर्तजा नमाज पूरी कई उन वफद दे विच में एकड़ो नौजवान वेठो हजरत अली दे चेहरे में तके वरी तकींदो पियो तके वरे तकींदो पियो हजरत अली हिकमत वाला गुर सिखाई मोहम्मद अरबी वतो इमाम अल अंबिया नो यार हजरत अली समझिया हजरत अली फरमाओ बार बार मां चेहरे में मां अली जे चेहरे में तकींदो पियो मां में लोग कहणो है मसलो कहणो है सोना अली खैबर वारो किलो फतह तू कयो वो दरवाजो एकड़े हथ सा तू खयो जेके 80 इंसान खणी न सग्या अली पर यकीन न पियो अचे हजरत अली मुर्तजा शेर खुदा रज़ी अल्लाह तआला ने फरमायो आ या गाल बरहक पर जे तेमद मां अली दरवाजो खोलियो इनी तेमद मां अली वारी जिस्मानी ताकत नहीं मां अली जे ईमान वारी ताकत ही डाडा जो सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जो महीनो वा पांजे वाके दे मोदी जो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी मकाम तमा कुर्बान वन्यो रब्बुल अव्वल जो महीनो इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जे आमा जो महीनो नजर कजा अल्लाह अकबर कबीरा पाक नबी इमाम अल अंबिया दुनिया में आया ही न तो मोहम्मद अरबी जो जिक्र पेरा हजरत आदम नबी दुनिया में आयो तो जिक्र बाद में ईसा नबी दुनिया में आयो जिक्र बाद में मूसा नबी दुनिया में आयो जिक्र बाद में पर पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी दुनिया के अंदर आया ही कोन हा मोहम्मद जे नबूवत जा ऐलान थी चुका हा दाढ़ियां जो सुभान अल्लाह पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जी गुलामी कर बड़ी जहान बंदी वेंदी चौन सुभान अल्लाह रब्बुल अव्वल जो महीनो अवा आलम को बुधो वो मावाजन में भी चोंदो रहंदो न त हजरत अम्मा खलीमा के केरो सुनाने हां ते मुख्तसरा झलकियों दिनियो वन्या अल्लाह अकबर कबीरा तो अमा को मां पुछंदो पयो मक्के जे अंदर तू भी दतायूं आयूं अबा कहके भी केजो नालो याद आ नन वडे को पुछिया नंडे को पुछिया मर्द को पुछिया औरत को पुछिया चेताई मोहम्मद के पालियो बारो बारो जोलो जी जल हलीमा चौन सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा जदे हजरत अम्मा हलीमा पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद करीम के घर आई हजरत अम्मा हलीमा लफ्ज ए माईया में ना वो बाल देगा जेके दाइन पसंद न कयो हजरत अम्मा आमना दी फरमाए हलीमा क्या ला संगाला तू ये चोंदी पया तो वो बार देगा जेके दाइन पसंद न कयो हजरत अम्मा आमना दी फरमाए हलीमा मां ये पे जमा तो खोसवा मोहम्मद बे के मंजूर न कयो दाढ़ियां जो सुभान अल्लाह हजरत अम्मा हलीमा के रंग के करे लगो पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जे करे लगो नजर कया जे हजरत अम्मा हलीमा मोहम्मद अरबी के खणी करे हलण लगी चौन सुभान अल्लाह अम्मा आलम को बुधनाओ अम्मा हलीमा दी दाजिया जेका डुबरिया हलण को ला करया अल्लाह अकबर कबीरा पर पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जा कदम लगा त जो डुबरी दाची भी एक्सप्रेस बनजी वई केजी ताकत इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी जी बरकत अल्लाह अकबर कबीरा जदे हजरत अम्मा हलीमा पाक नबी इमाम अल अंबिया मोहम्मद अरबी के बसाल पालियो हजरत अम्मा आमिना तोहफा भी खणी आई हदिया भी खणी आई पैसा भी खणी आई हजरत अम्मा हलीमा दे दरवाजे आई हजरत अम्मा आमिना फरमा हलीमा ताइन या गाल खुलाई मोहम्मद गरीब मोहम्मद यतीम मिस्कीन पैसा केरो दीनो हलीमा घबरायना पैसा भी खणी आई हदिया भी खणी आई दौलत खणी आई हजरत अम्मा हलीमा चोंदी वे आमिना मोहम्मद जो हदियो कोन वठनी माए पैसा कोन वठनी माए मोहम्मद जे करे रंग लगो मोहम्मद जे करे इज्जत मिली मोहम्मद जे करे अजमत लगी मोहम्मद करीम जे करे अल्लाह तौला सा नवाजो आमिना हिकड़ी मेहरबानी कर अन्या 5 साल मोहम्मद दिनियो दाढ़ियां जो सुभान अल्लाह हजरत अम्मा हलीमा 6 साल मोहम्मद करीम दी खिदमत कया
चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद अरबी टिन औरतुनि जो खीर पीतो आ। हिकड़ी इमाम अंबिया मोहम्मद करीम जी अम्मा आमिना बीबी सुएबा, टी औरत जंहिंजो नालो दाई हलीमा। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद अरबी जे विलादत जो महीनो आ। हाणे तव्हां असांखे ॾिसणो आ त इमाम अंबिया मोहम्मद अरबी जे विलादत मां छा मिलियो आ। मोहम्मद जी विलादत थी आ, आज़ादी मिली आ, मोहम्मद के रिसालत मिली आ, सीरत शरीयत मिली आ। इमाम अंबिया मोहम्मद अरबी हिजरत कई आ, हिजरत जे बदले में जिहाद मिलियो आ। इमाम अंबिया जे रहलत मां छा मिलियो आ, निज़ाम खिलाफत मिलियो आ। इन नबी जी गुलामी कर बई जहान बणजी वेंदई। अजो आज के इंशाअल्लाह त पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद अरबी जे आशिकन जमियत वारन जो साथ दींदासी। चओ न सुभान अल्लाह। यो असां जे मथा इल्जाम आ त वहाबी मोहम्मद के न मञींदी। रब्बे मोहम्मद जो कसम आ कि तौहीद जे तराने में नजर कंदे तो के देवबंदी नजर ईंदा, जिहाद जे मैदान में देवबंदी नजर ईंदा, तबलीग जे मैदान में देवबंदी नजर ईंदा। जे इमाम अंबिया मोहम्मद अरबी जे खत्म नबूवत जो मसलो आ, देवबंदी नजर ईंदा। वो मां बादल में चोदो आ अज भी जे कुफार के गोदा घोड़ा थी मर्दे कलंदर फजल रहमान अज भी देवबंदी आ। नारे तकबीर। इमाम इनकलाब हजरत मौलाना फजलुर रहमान, कायदे इस्लाम हजरत मौलाना फजलुर रहमान। इंशाअल्लाह कुरान वारन जो साथ दींदा, हक जे उलमा जो साथ दींदासीं, नमाज जी पाबंदी थींदी। अल्लाह टेम देव त मोहम्मद ते दुरूद भी पढ़ंदा। केड़ने तवां के साथ ने चरण चयो आ त वहाबी नबी ते दुरूद न पढ़ंदा। असां त मोहम्मद अरबी जे दुरूद जा दीवान डाडे डाडे तो सुभान अल्लाह। हजरत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह लिखियो आ, नमाज में देखाओ कंदे गुनाह हुआ, ज़कात में देखाओ कंदे गुनाह हुआ, पर दुरूद जेको देखाव जे खातिर पढ़ंदो आ तो भी अल्लाह ने क्यों लिखंदो। तो सुभान अल्लाह। दुरूद जो वडो मकाम आ। इमाम अंबिया मोहम्मद अरबी जे सुन्नत सुहारी ते माखी जी मख वेठी। इमाम अंबिया हथड़ो मुबारक जो फेरियो, उठी करे नबी अलैहि सलाम जे त्री मुबारक जे बुक ते वेठी अल्लाहु अकबर कबीरा पंहिंजे ज़बाने हाल सा मोहम्मद सा भई ॻाल्हाए। इमाम अंबिया फरमायो तुम्हें मिठा जो मिठाणो काडो आयो जो तुझो जिक्र अल्लाह कुरान में कयो आ। अल्लाहु अकबर कबीरा माखी जी मख ज़बाने हाल सा चवंदी पई आ, सोहणा जेका मां रस चूसींदी आ रस फिकी हुंदी आ, पर चूसे बस कंदी आ तो मोहम्मद ते दुरूद पढ़ंदी आ। दुरूद पढ़ने जे करे फिकी रस भी मिठी बणजी वेंदी आ। इहो मोहम्मद अरबी जे दुरूद जो पावर। चओ न सुभान अल्लाह। अब जे करे 4 रकातन वारी नमाज त जेकॾहिं 2 रकात में अतहियात में वेंदा हो तो दुरूद पढ़णो नाए। जेकॾहिं भुल में पढ़ियो पोइ भी डंड में सहव जो सजदो आ। रब जड़ो ऐलान तो करे त तू भुल में मुझे मोहम्मद ते दुरूद पढ़ियो आ, दुरूद पढ़ंदो कर त ध्यान सा। दादा तो सुभान अल्लाह। अजीज दोस्तों भाइरो बुजुर्गो, जे तवां सा नमाज में सना पढ़ंदा बिही करे पढ़ण जी इजाजत आ, अलहम्द पढ़ंदो आ बिही करे पढ़ण जी इजाजत आ, कुरान पढ़ंदो आ बिही पढ़ण जी इजाजत आ, पर जदे अतहियात खां पोइ दुरूद पढ़णो पवंदो आ जणो अल्लाह तो चवे मोहम्मद ते दुरूद तो पढ़े, अदब में वेहणो थी। चो चो सुभान अल्लाह। आज क्यों इंशाअल्लाह पाक नबी इमाम अंबिया मोहम्मद अरबी जो दुरूद भी पढ़ंदासीं। सही अब्दुल अजीज भांडे कुबे वाला रते देरे वाला रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा जेको ध्यान सा मोहब्बत सा प्यार सा इश्क में अची करे मोहम्मद ते दुरूद पढ़ंदो उनके मोहम्मद जो दीदार थींदो, जेके नबी जो दीदार जो त खात्मो ईमान थींदो। अजीज दोस्तों भाइरो बुजुर्गो, अज के इंशाअल्लाह पांजे बच्चन के कुरान वारी तालीम देवाई। अब तमां डिठो होंदो अखबार में बयान ईंदा त फलाणो बुख जे करे खुदकशी मरे करे मरियो, भला ईअं को ॿुधो त को मुल्ला भी मरियो। आजई सही वडा कासमी रहमतुल्लाह अलैह वाज़न में फरमाइंदा त असां जे पाड़े में सिजावल में चवंदा त के रिटायर एसबीआर 3 महीने 4थे महीने माखो पैसा उधारा वठंदो। या कंहिंजी बरकत आ, कुरान जी बरकत आ। तो मां वादन में चवंदो आ लखे रुपया पघार आ तो भी पूरी ना है, पर 2-3 तारीख़ ते जॾहिं महीने जी थींदी आ न भाई 5-10 वारा मुला अल्लाह जो कसम एड़ो डाड़ीअ खे तेल हंदा हणंदा परे खां पई झरकंदी। हाँ समझी वेंदा त मुला के पघार मिली या अल्लाह जे कुरान जी बरकत आ। इमाम अंबिया फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लम। हुजूर फरमायो तमाम सदन मां भले ने भलो इंसान उहो आ जेको कुरान पढ़ी ॿियनि खे पढ़ाए।
कुरान सुखीबन के सेखारे अजीज दोस्तों जेजा बच्चा पढ़न विया मां दुआ पे कयां अल्लाह तबारक व तआला उनके कुरान वाली तालीम नसीब फरमाए रब से उनके अमल दी तौफीक अता फरमाए नेक सालिह बनाए जेके अल्लाह औलाद ॾिनी आहे ऐं आद के त इंशाअल्लाह पंहिंजे बच्चन खे कुरान वाली तालीम जेको मां ॻाल्हायो तव्हां ॿुधो अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए मोरन जहिड़ा मोर वया मीर मरी जवाननि जी जाइ ते वेठा चिबड़ चढ़ी अन ॾींदा हा उथंदे से सलाह विया त सड़ी हक़ नाहे हक़ीक़त में विया हाकिम बि त खरी सिराज चरिया मुल्क विया चरी जेके चोर हा हिन चौक जा जेके चोर हा हिन चौक जा वया जवान जुए मां धाड़नि मथां मोड़ धाड़नि मथां भित कावन विधी केरे एड़ा ॾिठा मूं खोड़ इन ॻाढ़े बोड़ लजाई लज जवाननि जी छॾियो दुनिया जे लालच वारा ज़ोर भाऊ अख्तर साहब कल्हर जे जलसे ते अचण वारो मिली मुर्शद आयो मोर मथां सजायो पंहिंजे लोईअ खे आख़िर दावाना